अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भली कार आऊँ ऐं वहाँ सगर नाजिया में नाज़रीन ईरान ऐं इज़राइल विच में जारी छिकताण मुसलसल वधी रही है। उनमें तमाम घणी शिद्दत अची चुकी है। जुमे खां जंहिं वक़्तु इज़राइल ईरान ते हमलो कयो उन खां पोइ नाज़रीन हीउ सिलसिलो शुरू थियो आहे ऐं चौथे ॾींहं में हीउ समूरो मामिलो दाख़िल थियो आहे ऐं हिन वक़्त ताईं अव्हांखे बि ज़रूरु सुधा आहे त हीउ जेका सूरत हाल आहे ज़ाहिर आहे न रुगो उहे ॿ मुल्क पर उन खां सवाइ ओवरऑल असीं ॾिसूं था त समूरी जेका आलमी बिरादरी आहे उन जे लाइ ॻणतीअ जो कारण आहे। ख़ुदि ख़िते ते उन जा तमामु घणा गहरा असर पैदा थिया आहिनि ऐं थींदा। ज़ाहिर आहे तमामु वॾो मामिलो आहे ऐं हिन वक़्तु जेका सूरत हाल नज़र अचे पई नाज़रीन, टियाकड़ीअ जी बि मुख़्तलिफ़ हंधनि तां कोशिशूं शुरू थियूं आहिनि के बैकडोर जेके मुख़्तलिफ़ राब्ता आहिनि उन्हनि जो आगाज़ बि थियो आहे। अमेरिकी सदर ट्रंप जंहिं ताज़ो ई पाक भारत जेका सूरत हाल हुई उन में जंगबंदी कराई हुई ऐं उनजो इहो चवणु आहे त पाक भारत तर्ज़ जो ई जेको अमुन मुआहिदो आहे असीं तमामु जल्द इज़राइल विच में बि कराईंदासीं। हिन वक़्तु ताईं अमेरिका हिन जंग जो हिसो कोन्हे पर असीं इहो इम्कान ज़रूरु मौजूदु आहे त अमेरिका उन में ईंदो ऐं उन्हनि जो इहो बि चवणु आहे त असां तमामु जल्द जेको अमुन मुआहिदो आहे उन तरफ़ पासे ॾे वञी सघूं था। जेका सूरत हाल आहे जेके बयान साम्हूं अचनि पिया नाज़रीन उहे बि तमामु घणा जेके बयान साम्हूं अचनि पिया ख़ासि करे इज़राइली फ़ौज जो ज़िक्र कंदा जिन जो चवणु आहे त जेको ईरानी जोहरी प्रोग्राम आहे या जेको मिज़ाइल प्रोग्राम आहे उन ते हमलनि जो जेको सिलसिलो आहे असीं जारी रखंदासीं। असांजो मुसलसल जेके असांजा टारगेट्स आहिनि उहे अचीव कंदासीं। तेहरान जे जमाल सां ॼाणा पई वञे त जेके ईरान असांजे मथां हमला कया आहिनि उन्हनि जो जेको हिसाबु आहे उहो तेहरान जे शहरनि खे ॾियणो पवंदो। गरगो नाज़रीन ईरानी सदर जो इहो चवणु आहे ऐं हिन वक़्तु जीअं मां तव्हांखे अपडेट बि कयो त टियाकड़ी जूं कोशिशूं बि शुरू थियूं आहिनि। ईरान जो इहो चवणु आहे मौक़िफ़ साम्हूं अचे पियो त जेका असीं जंग वारी हालत में आहियूं ऐं जहिड़े रीति असांजे मथां हमला कया विया आहिनि जेका सूरत हाल रही आहे असां पंहिंजी जवाबी कार्रवाई कई आहे। भरपूर असां हुनजो हक़ रखूं था, पंहिंजो दिफ़ा जी असां वटि सघ मौजूदु आहे पर हिन हालत में असीं मुज़ाकरात लाइ ॻाल्हियुनि लाइ तयारु कोन आहियूं जंहिं हालत में असांखे विधो वियो आहे। बहरहाल कोशिशूं नाज़ीज़ जारी आहिनि। ईरानी सदर जो इहो बि चवणु हो त इज़राइल जे हर हिकु हमले खां पोइ सवें हीरोज़ पैदा थियनि था ऐं असीं कंहिं तौरु ईरान खे पंहिंजी जेको इज़राइल खे क़तलाम ऐं दहशतगर्दी जे ज़रिए ईरान या ईरानी अवाम खे तबाह करणु न ॾींदासीं। ॿिए पासे नाज़रीन अॼु ज़ाहिर आहे पाकिस्तान तरफ़ां बि हिन जेका समूरी सूरत हाल आहे उनखे तमामु घणी गहराई सां ॾिठो पियो वञे ऐं उन ते ज़ाहिर आहे पॉलिसी बयान बि साम्हूं अचण जो सिलसिलो जारी आहे। सेनेट जे इजलास दौरान नायब वज़ीर आज़म साहिब जो इहो चवणु हो त मुख़्तलिफ़ जेके हीउ जेको वक़्तु आहे तमामु घणो सेंसिटिव माहौल असीं मौजूदु आहियूं। सेंसिटिव माहौल में ऐं तमामु हसास सूरत हाल आहे इन करे का बि जेका ख़बर आहे शयूं आहिनि उन्हनि खे अॻिते वधाइण खां अॻु या उन्हनि ते यकीन करण खां अॻु उन्हनि खे चेक करणु फैक्ट चेकिंग तमामु घणी ज़रूरी आहे। गॾो उन्हनि इहो वाज़े बि कयो आहे त जंग मज़ाक़ न आहे। पाकिस्तान जो मिज़ाइल प्रोग्राम हुजे या जेके पाकिस्तान जी जेके असांजी क़ुवतूं आहिनि एटमी ताक़त आहियूं असीं त उहे सभु असांजे पंहिंजे तहफ़ुज़ लाइ आहिनि। नाज़रीन समूरी सूरत हाल ते पंहिंजे पैनलिस्ट सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर डिप्लोमेट्स आहिनि जेके मूंसां गॾु अॼोके पैनल में शरीक आहिनि। मूंसां गॾु वीडियो लिंक ज़रिए अॼोके प्रोग्राम में शरीक आहिनि सीनियर डिप्लोमेट आहिनि GR बलोच साहब, उन्होंने मूंखे जॉइन किया है, वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। उनखां सवाइ नाज़रीन मूंसां गॾु ज़फ़रुल्लाह शेख साहब मौजूदु आहिनि, गुणा सफ़ीर आहिनि, सीनियर डिप्लोमेट आहिनि, अॼोके प्रोग्राम जो हिसो आहिनि ऐं कुझु देरि खां पोइ प्रोफेसर मजीद चांडियो साहब आहिनि परॾेही मामलनि जा एक्सपर्ट आहिनि, गहरी नज़र आहे उन्हनि जी मुख़्तलिफ़ मामलनि ते उहे पिणु मूंखे प्रोग्राम में जॉइन कंदा। अव्हांखे ॿिन्ही खे भली कार, मां ॿिन्ही जी महिरबानी ऐं गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो ऐं GR साहब अव्हांजी इजाज़त सां ज़फ़रुल्लाह शेख साहब अव्हां सां गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी। समूरी सूरत हाल अव्हांजे आॾो आहे, तेज़ीअ सां हीअ जेका सूरत हाल आहे तब्दील बि थिए पई ऐं हुन में मुसलसल शिदत असीं ॾिसूं पिया। कीअं ॾिसो पिया, किथे दंग थींदे ॾिसो पिया, जेके सिचुएशन जेके टियाकड़ीअ जूं कोशिशूं शुरू थियूं आहिनि या जेके अमुन मुआहिदे जूं ॻाल्हियूं थियनि पियूं उन्हनि खे कामयाबु थींदे ॾिसो पिया अव्हां वेझड़ में? जी बिल्कुल इनके रिपीट करने की जरूरत ना है पर ही शइ थियणी हुई जेकी छिकताण मिडल ईस्ट में हले थी पई है जेकी बाहि बारी वही है इन मुल्कनि जे तरफां इसराइल ऐं जेकी हमास जी पाण में लड़ाई थी ऐं गाज़ा में जेको सिलसिलो हले थो उन में ॿिया मुल्क भी लपेट में आया ऐं तमामु इहा पॉलिटिक्स मिडल ईस्ट में अॼु न काफ़ी वक़्त खां वठी ये जंग हली रही आहे ऐं उते काफ़ी शयूं थी रहियूं आहिनि, डेवलपमेंट थी वञे उन में सॼो रोड जेको आहे उन में पंहिंजो अमेरिका जो रोड आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त बेसिकली जेका ॻाल्हि इशू बि छा हितां थियो आहे त जॾहिं बि इहा ॻाल्हि थी त नेचुरली ईरान और तमामु वॾो प्लेयर हुयो जंहिंमें लेबनान में हिज़बुल्ला हुयो,
हेॾे सीरिया में जेके हुया कुझु होॾे यमनी हूसीस हुया, ॿिया हुया, ऐं नेचुरली हमास सां हुनजो हुयो। हमास जो लीडर इस्माइल बि जेको आहे उहो ईरान में ई उनमें मारियो वियो हो, हुनखे उते बम हुयो हुनजे कमरे में, जेकॾहिं मां ग़लति आहियां त उते बि मोसाद वॾो कमु कयो। त चवण जो मक़सदु आहे त ईरान जेको हुयो शुरू खां वठी इसराइल जे अख में हुयो, ऐं नेचुरली अमेरिका उनजे जी पुठ भराई करे पियो, ऐं बिल्कुलु इसराइल चयो आहे त अमेरिका उन्हनि सां गॾु आहे, ऐं हुनजे चवण ते इहो हमलो थियो आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त इसराइल त पंहिंजी जाइ ते जंग करे पियो गज़ा सां, उन जा मक़सद जेके सभिनी खे ख़बर आहे। मुंहिंजे ख़्याल में ॿ मक़सद, हिकिड़ो इसराइल खे हिन ख़िते में इंट्रोड्यूस कराइणो हुयो ऐं हमास खे ख़तमु करणो हुयो। टियों जेको हुयो मार्केट्स कैप्चर करणा हुया गल्फ जा। चोथों ईरान जे इंफ्लुएंस खे घटि करणो हुयो। त हुन में सभ खां पहिरियों स्ट्रेटेजी इहा कई वई त हिन जी लीडर्स जेके वॾा वॾा हुया, जंहिं हिज़बुल्लाह खे मारियो वियो, पंहिंजो ॾिसो था सीरिया जो प्रेसिडेंट नओं जेको हुनजो हुयो पंहिंजो, उहो सऊदी अरेबिया आयो जॾहिं ट्रम्प हाणे आयो, हुनजे मथे ते हथु रखियो वियो। हाणे मक़सदु इहो आहे त ग्रेटर इसराइल, जेकॾहिं हिस्ट्री में वञो त 84 खां वठी ग्रेटर इसराइल जो जेको हिसो हुयो, मां हुन सॼी हिस्ट्री में कोन वेंदुसि, जन इसराइल खे वधि में वधि जेको आहे जेको ज़मीनी हिसो बि ॾियण जो हिकिड़ो हिसो आहे, जो इलाही मुल्कनि खे, मुस्लमान मुल्कनि में हुनखे इंट्रोड्यूस कराइणो आहे ऐं उनखे ईरान जी इंफ्लुएंस खे घटि करणो आहे। सभ खां वॾी ॻाल्हि जेकी आहे त ईरान खे न्यूक्लियर न थियणो ॾियणो। हाणे ईरान जे न्यूक्लियर न थियण में जेको एम हुयो, इहा सॼी गेम अमेरिका जी आहे। उन खां पोइ हिन ख़िते में जेको इंफ्लुएंस थियो आहे, रशिया सां पाण डील करे पियो अमेरिका जेको आहे यूक्रेन जे मामले में, उन में मां कोन वेंदुसि। चाइना सां ट्रेड जी वॉर हले थी पई हुनजी। हाणे ॿ वॾा मुल्क आहिनि जिन जे इंफ्लुएंस खे वेस्टर्न घटाइणो आहे। ऑटोमन्स जे फॉल खां पोइ हिननि इहो कोशिशि आहे वेस्ट जी ऐं अमेरिकन जी सभिनी जी त मुस्लमान हिकु प्लेटफॉर्म ते न अचनि। ॿ वॾा मुल्क कहिड़ा, नंबर 1 पाकिस्तान आहे सॼे मुस्लिम वर्ल्ड में जेको न्यूक्लियर आहे, उनखे एतिरो जल्दी उनखे असांखे अलहमदुलिल्लाह कुझु करण जी हुनखे ताक़त कान्हे एतिरी। ईरान ॿियो नंबर हुयो जेको एक्टिवली इहो कंट्री हो जेको हिन सॼे जंग में इन्वॉल्व हुयो। इन्वॉल्व जो हुयो त हाणे अमेरिकन ओबामा जो वक़्तु थियो, ॿियो थियो, न्यूक्लियर डील कंदा हुया, ईरान जे मथां सैंक्शन्स बि हुया, इहे ॻाल्हियूं हलियूं। त हाणे जेके हिज़बुल्लाह खे मारियो वियो, सीरिया में लीडर्स हमास खे मारियो, हमास खे ख़तमु कयो वियो, इस्माइल खे मारियो वियो, ईरानियन जो प्रेसिडेंट हुयो हुनखे मारियो वियो। हिते इसराइल खे वरी यूएई खां रिकॉग्नाइज़ करायो वियो, सूडान रिकॉग्नाइज़ कयो, बहरेन रिकॉग्नाइज़ कयो, सऊदीअ जा न कयो हुयो। ट्रम्प जेको हिते $100 ऑफ बिलियंस जी हिते करे वियो। इहे सभु जेके शयूं मिलाए करे ईरान बि हिकिड़ो अहिड़ो मुल्क हुयो जो ओपनली हिनखे अपोज पियो करे। हाणे हे जेको खमनाई चयो त असां पंहिंजो जेको आहे एनरिच कंदासीं यूरेनियम पीसफुल पर्पज़ लाइ, हिते ॻाल्हि सॼी इहा बोन ऑफ कंटेंशन इहा आहे। ऐं अमेरिकन्स इहो चाहियो त हाणे जेको आहे असां हिननि खे हुन ॻाल्हियूं हलनि पियूं, मस्कत में हुयूं, पोइ आचर वारी ॻाल्हियूं पोस्टपोन थियूं। ॿ ॻाल्हियूं हाणे थियूं। हिकिड़ो जेको पहिरियों असां हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जो थियो, असांजे इंफ्लुएंस खे घटाइण जे लाइ हिंदुस्तान खे यूज़ कयो वियो, ऐं उहो हुनजे पोयां बि हथु माण्हू न चवंदुसि त कंहिंजो हथु आहे, सभिनी खे ख़बर आहे, ओपन सीक्रेट आहे। पर असां जॾहिं हिंदुस्तान पादर खाधा असांजा त पोइ ते हटी विया उते। पोइ हाणे ट्रम्प साहिबु चयो न न न वॾी ॻाल्हि न आहे, मां डील थो करां, धंधो कराईंदुसि, हीअं कराईंदुसि, फलाणो कराईंदुसि, सॼो ड्रामो ख़तमु थी वियो। चयो भई हिते त चुप थी वई। हाणे आहे ईरान जी वारी। ईरान चयो त मां हिन कराईंदुसि। त पोइ इसराइल खे चयो वियो त बाबा हाणे तूं ईरान खे अटैक करण जा लीडर्स इलाही मारिया आहिनि। पोइ हिननि जेको टारगेट कयो आहे हिन जे मिलिट्री लीडर्स खे कयो आहे, साइंटिस्ट खे कयो आहे, त जंहिं ईरानियन सां जेके उहे साइट्स आहिनि जेके यूरेनियम इनरिच न करे सघनि। पोइ हाणे ॻाल्हि वधी वई, इतां ॻाल्हि अचण जी बाहि वधीक छिड़ी, ऐं हाणे ईरान चयो त हाणे ॻाल्हि इहा आहे त जेकी हाणे सिचुएशन आहे उहा इहा आहे त इसराइल सम्झो त शायदि ईरान बि तमामु ईअं सफ़ा ईअं पंहिंजो नकुल रेवड़ी आहे, मां अची करे हुनखे कंदुसि त सभु कुझु तबाह करे कंदुसि। ईअं न आहे। हाणे हिनखे ख़बर पई आहे त ईरान जेको आहे उहो बि हमलो करे सघे थो ऐं इसराइल खे ॾाढो नुक़सान बि पहुचायो आहे। हिते हिन सॼी सिचुएशन जे करे ॻाल्हियूं बंदि थी वियूं। ईरान ॻाल्हि कोन पियो करे। हिते वरी ट्रम्प साहिबु वरी चयो आहे परवाह न कयो, मां कराईंदुसि, सभु कुझु कराईंदुसि, मां डील कराए छॾींदुसि। हाणे G7 में बि चवंदो थो अचे, पर ईरानियंस अञा ॻाल्हि करण लाइ तयारु न आहिनि। उहो चवंदा तव्हांखे असां बि सबक़ सेखारींदासीं। ईरानियंस चवंदा त काफ़ी थी वियो आहे, इनफ इज़ इनफ। मुंहिंजो मक़सदु आहे हीअ जेकी छिकताण आहे इहा कुझु ॾींहं हलंदी।
मुंहिंजी एनालिसिस आख़िरी ये आहे त आख़िरकार डील ज़रूर थींदी, पर उन डील में ईरानियन ॻाल्हियूं अमेरिका खे मञणियूं पवंदियूं, सैंक्शन्स हटाइणियूं पवंदियूं हुनखे करणी। छो जो अल्टीमेटली जेकॾहिं हीअ ॻाल्हि अॻिते वधी त चाइना ऐं रशिया जिन माइल्डली बाक़ाइदा सपोर्ट कई आहे ऐं इहे चयो आहे त इहे चाइना, रशिया, टर्की, पाकिस्तान, सॼो गल्फ जेको आहे, कतर बि हुन में अची वियो, ॿिया बि इहे सभु जेके ईरान खे सपोर्ट कंदा। ॻाल्हि इहा आहे त इन करे बहितरी इहो आहे त मुंहिंजो ख़्यालु आहे त जेकॾहिं गुड सुठो सेंस प्रिवेल कंदो त हाणे ट्रम्प एडमिनिस्ट्रेशन इहो सोचियो आहे त हाणे डील करायो, न कराईंदासीं त वरी मुस्लमान हिकु प्लेटफॉर्म ते अची वेंदा, वरी OIC नए सिरे सां ठहंदी, असांजा मार्केट बि ख़तमु थी वेंदा, इसराइल वारो एम बि पोइ हटी वेंदो, गज़ा वारो मामिलो 2 महीना पियो आहे, उहो अञा सिलसिलो हलंदो, सॼा मुस्लमान ख़िते जा ऐं चाइना उहो बि इन्वॉल्व थी वेंदा। इन करे इहा हाणे डील थींदी ऐं मां सम्झां थो त ईरान जी ॻाल्हि खे मञियो वेंदो ऐं काफ़ी हुनजी सैंक्शन्स जेके आहिनि ख़तमु कई वेंदी। ख़तमु कयूं वञनि। ठीकु, अव्हां जी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदा शेख साहब। जियार साहब, अव्हां छा चवंदो न समूरे मामले ते? ज़फ़रुल्लाह शेख साहब बैकग्राउंड बि ॿुधायो, गॾोगॾु हू सम्झनि था ही छिकताण अञा वधीक कुझु ॾींहं हलंदी, ईरान लाइ बि मौक़ो आहे, सैंक्शन्स जी ॻाल्हि हुजे या जेके ॿिया मामला हुजनि, हू पंहिंजी ॻाल्हि हिन वक़्तु रखी सघे थो। बेसिकली असांखे ही जेका जंग हींअर असांजे दरवाज़े ते जेके लिहाज़ असांजे नेबरहुड में आहे इज़राइल जी ऐं ईरान जी, हुनखे थोरो लॉन्ग बैक जेके तमामु घणी पुराणी थोरी तारीख़ रेवोल्यूशन जी, उहो मीडियम टर्म में ऐं हींअर जो कुझु थियो आहे उनजे पस मंज़र में ॾिसणो पवंदो। असांखे इहा ख़बर आहे त फंडामेंटली जंहिं तरह सां अमेरिकन खे तिकी कढियो वियो हो रज़ा शाह पहलवी जे फॉल खां पोइ, ऐं ही आया हुआ जेके थियोलॉजियंस आहिनि या मौलाना जेके कब्ज़ो कयो इस्लामिस्ट जेके हुआ, खमनाई साहब हुनजो हेड हुयो, त उहे हुनजो बेसिक हुयो हिकु इस्लामी निज़ाम ऐं एंटी वेस्ट या एंटी इंपेरियलिज़म या एंटी अमेरिकन स्ट्रैटेजी। उन सां गॾु ई हुन इहा बि पॉलिसी डिक्लेयर्ड पॉलिसी आहे ईरान जी त इज़राइल खे को हक़ न आहे त हू एग्ज़िस्ट करे। इहो त रहियो पुराणो, इहो बायस आहे साॻी तरह सां। वरी पोइ मीडियम टर्म में इहो आहे त इन ई बैकग्राउंड जे करे जेके प्लैनर्स हुआ, जेके इज़राइल खे जिन इस्टेब्लिश कयो, जेके सपोर्ट कंदा रहिया आहिनि ऐं करे रहिया आहिनि, उन्हनि जूं काफ़ी सारियूं हाणे लीक्स आयूं आहिनि त कुझु अहिड़ा मुल्क आहिनि मुसलमान जेके इज़राइल जे वजूद लाइ ख़तरो आहिनि, उन्हनि खे लाज़मन ख़तमु करणु घुरिजे, जंहिंमें इराक ऐं सीरिया ऐं ईरान ऐं कुझु अफ्रीका जा मुल्क हुआ शामिल, त उनखे करिणो आहे। मां तक़रीबन उन्हनि इराक खे बि ख़तमु करे छॾियो, सीरिया बि ख़तमु थी वियो, यस लीबिया बि उनमें उहो बि ख़तमु थी वियो, सूडान सोमालिया उहो बि ख़तमु थी वियो, ऐं आख़िरी हाणे जेकॾहिं को बचियो आहे त उहो ईरान आहे, ऐं उहो ई एजेंडा अञा ख़तमु न थियो आहे। जंहिं क़िस्म जा ऐलानात करे पियो थो नेतन्याहू, लॻे ईअं थो त इहो उन जो जेको आहे सो कंटिन्यूएशन ऑफ दैट एजेंडा आहे, छाकाणि जो पहिरियां हिन जो जेको डिक्लेयर्ड वॉर हो, हींअर जेको हिन जी जेका हींअर रिसेंट जेको हिन हमिलो कयो आहे त असां हिनखे डीन्यूक्लियराइज़ था कयूं, पर वरी हाणे जीअं हुन हमिलो वापसि जवाबु ॾिनो आहे ईरान, त हुन चयो न असां हाणे रिजीम चेंज जो ऑब्जेक्टिव रखूं था, जेको एक्चुअली हुनजे पोयां आहे। ऐं मुंहिंजो इहो बिलीव आहे त हीअ जेको हींअर ताज़ो हमिलो आहे, न सिर्फ़ु हुन में इहो तारीख़ी कनेक्शन आहे, उन खां वधीक जेको आहे जो 7 अक्टूबर खां पोइ जेको स्पेशल ऑपरेशन हो, उनजी ही एक्सटेंशन आहे जेको हमिलो ईरान ते थियो आहे। एक्सटेंशन कीअं आहे त छाकाणि जो इज़राइल जेके हिन जा उते हुया हिकु लिहाज़ सां फॉलोअर्स ईरान जा या ईरान जा जेके हू प्रॉक्सीज़ चवनि था, गज़ा में हमास, हिज़बुल्ला ऐं इराक में जेके मिलिशियाज़ हुयूं, उहे हिकिड़ो हुनजो व्हाट्स कॉल्ड इक्वलाइज़र हुआ, फोर्स मल्टीप्लायर हुआ, नॉन स्टेट एक्टर्स, जिन खे हू प्रॉक्सीज़ चवंदा आहिनि, चवनि था। सो उन्हनि जे न्यूट्रलाइज़ थियण खां पोइ, ख़ासि तरह हमास ऐं हिज़बुल्ला जे न्यूट्रलाइज़ थियण खां पोइ इहो असेसमेंट आहे नेतन्याहू ऐं उनजे रिजीम जी, ऐं परहैप्स उनजे जेके बैकर्स वेठा आहिनि पोयां, त हाणे ईरान इज़ एट द वीकेस्ट पॉइंट ऑफ इट्स हिस्ट्री। सो देयर इज़ एन स्ट्रेटेजिक window of opportunity to hit it when it can get results. And result ultimate आए fall of this regime or surrender of this regime. Now मुझे ख्याल में ही ॿई शयूं पॉसिबल न आहिनि
ईरान हिकिड़ी डिटर्मिनेंट क़ौम आहे, हिकिड़ी बहादुर क़ौम आहे, ऐं इहो जेको उन्हनि सोचियो पिए त शायदि असांजे हमलनि जे करे या अदरवाइज़ जेके अवाम आहे ईरान जो सो हुकूमत सां गॾु कोन्हे, लेकिन असां हमले खां पोइ ॾिठो आहे त हू अञा बि वधीक मज़बूती सां पंहिंजे हुकूमत खे करे वेठा आहिनि, ऐं कुझु एक्चुअली स्टेटमेंट्स में असां ॾिठियूं आहिनि उन्हनि जे जेके इवन डिसेंडेंट्स आहिनि त ठीकु आहे, वी मे नॉट एग्री विथ आवर गवर्नमेंट बट इज़ अप टू अस टू चूज़ हू शुड गवर्न अस, दे आर नो बडी, एंड इहो ई हिकिड़ी जेको सेंटिमेंट आहे पूरी दुनिया में वधियो आहे त रिजीम चेंज जेको आहे as a tool of policy which action is totally wrong, illegitimate and illegal and brutal. ऐं असां ॾिठी उहो ब्रुटेलिटी त इराक जहिड़े ख़ूबसूरत मुल्क खे छा कयो, लीबिया जहिड़े ख़ूबसूरत ऐं बहितरीनु सोसाइटी खे छा कयो, सीरिया जहिड़ी हिकिड़ी सिविलाइज़ क़ौम जेका असां किथे तितर बितर थी क़बाइल में बटिजी वई, हाणे ऐं साॻी तरह लबनान बि ईअं थियो, त हाणे जेकॾहिं हू ईरान खे इहो ई इराक बनाइणु चाहिनि था त हिकिड़ी तमामु वॾी ख़ता थींदी। इहो हिकिड़ी नयो जेको आहे सो अफ़गानिस्तान जहिड़े मुल्क खे हू स्टेबलाइज़ न करे सघिया आहिनि, इराक खे स्टेबलाइज़ न करे सघिया आहिनि, लिबिया खे न स्टेबलाइज़ करे चुका आहिनि। सो वट विल दे डू? इट्स अ स्मॉल टाइनी कंट्री इज़राइल, ऐं अनस्टेबलाइज़ जेको मिडल ईस्ट में कीअं सर्वाइव कंदो? त इन लिहाज़ सां डिस्ट्रक्शन ऑफ ईरान अगर लॉजिकल ॾिठो वञे त इज़ नॉट इन द इंटरेस्ट ऑफ इज़राइल। इन खां अलावा जेके वेस्टर्न सपोर्टेड ॿिया रिजीम आहिनि गल्फ जा, उन्हनि लाइ वॾा चैलेंजिस जेके से अची सघनि था, एंड आई थिंक दे ऑल्सो डू नॉट सपोर्ट फॉल ऑफ दिस गवर्नमेंट और अगेन कंप्लीट अनस्टेबिलिटी और एनर्जी और सिविल वॉर इन ईरान। ऑफ कोर्स पाकिस्तान, टर्की, सेंट्रल एशियन स्टेट्स आहिनि उहे, रशिया, चाइना, ब्राज़ील, साउथ अफ्रीका, तमाम जेके those countries which matter in the south are against it. So I think I'm still, although I am a bit pessimistically optimistic in लिहाज़ सां त उम्मीद रखी सघिजे थी त शायदि इहे मुल्क कंहिं न कंहिं तरीक़े सां एतिरो प्रेशर आणनि US ते त हू एक्चुअली एक्टिवली वॉर में दाख़िल न थिए ऐं प्रेशराइज़ करे इज़राइल खे त हू नेगोशिएशन टेबल ते अचे ऐं पाण बि ईरान सां न्यूक्लियर मामले ते ॻाल्हि ॿोल करे। जी ठीकु जिया साहब, जीअं मां चयो त हिकिड़ी वसी एजेंडा आहे, असां ॾिठो आहे मुख़्तलिफ़ मुल्कनि जिन जो मां ज़िक्र कयो त उनजो ई तसलसल आहे जेके मामला नज़र अचनि पिया। ऐं हाणे ॾिसिजे त जिन मुल्कनि जो बि ज़िक्र कयो त उन्हनि जो किरदारु हाणे छा नज़र अचे थो त हू कहिड़े रीति प्रेशराइज़ करे सघनि ओवरऑल, त जेके क़ुवतूं जिन वटि हिन वक़्तु हिन समूरी सूरत हाल में हू को टाकड़ जो किरदारु अदा करे सघनि, या को ॿिन्ही मुल्कनि खे ऐं ख़ासि करे इज़राइल जी ॻाल्हि जीअं हले पई त उन्हनि खे नेगोशिएशन जी टेबल ते आणण में कामयाबु थियनि। ज़फ़रुल्ला शेख साहब, अवां कुझु एड कंदो हिन में, ऐं गॾोगॾु जिन मुल्कनि जो जियार साहब ज़िक्र कयो त उनजो किरदारु हाणे हिन समूरी सूरत हाल में तमामु घणो इम्पॉर्टेंट आहे। अव्हांखे यादि हूंदो असांजे डिफेंस मिनिस्टर जो बयान बि साम्हूं आयो त हाणे हीउ वक़्तु गॾिजण जो आहे, न त पोइ ईरान खां पोइ कंहिंजो बि वारो थी सघे थो। ऐं जीअं ॻाल्हि कई जियार साहब, त ज़ाहिर आहे हिकु पुराणी एजेंडा आहे। असां ॾिठोसीं इराक में बि त कहिड़ी रीति मास डिस्ट्रक्शन वेपन जो जवाज़ ॼाणाए करे, बहानो ठाहे करे पोइ कहिड़ी रीति अटैक थियो, वरी हिते बि ॼाणाए पियो वञे त हीअ असांजी बका जो मसइलो आहे ऐं असांखे जेको हीउ प्रोग्राम आहे 8 महीनो खे सबोताज़ करिणो आहे, न त हीअ असांजे लाइ डिस्ट्रक्टिव थींदो। त हाणे हिन समूरी सूरत हाल में कीअं ॾिसो पिया आलमी मुस्लिम बिरादरी जो किरदारु ॾिसो पिया कीअं कि कहिड़े रीति उन्हनि खे अदा करणु घुरिजे पंहिंजो रोल? वेस्ट जे हथ में आहे, पाकिस्तान ऐं ईरान जेको आहे तरक़ी दफ़ा जी जाइ ते आहे, पर पाकिस्तान सां हिननि हिकिड़ी थोरी गेम खेॾी, पर उहो मां तव्हांखे अर्ज़ु पहिरियों कयो त उहो हिंदुस्तान खे पोइ ते मूंखे हुनखे ख़बर पइजी वई त तव्हां नथा हिते अची सघो। ईरान खे हुननि करिणो हुयो, मां चयो त हुनजे एजेंडा में ऑलरेडी शामिल हो। त इहा जेकी वॉर हुई 7 अक्टूबर ते जॾहिं हमास अटैक कयो हो इसराइल ते, उन खां सवाइ जेको मां सॼो बैकग्राउंड ॿुधायो त पर्पज़ छा आहे, अमेरिकन चयो जो पर्पज़ छा आहे, हिन एरिया खे छा करिणो आहे। सीरिया खे न्यूट्रलाइज़ करे छॾियो त उहो त रशियन जे इंफ्लुएंस में हो, रशिया खे एंगेज करे छॾियो त यूक्रेन में। त हाणे डिप्लोमेटिक जेके एफर्ट्स आहिनि, मां अर्ज़ु कयो त कुझु ॾींहंनि खां पोइ इहा हलंदी वॉर, इहा वॉर केसिताईं घणी कोई वफ़ो नथो करे सघे। त जो असांजे डिफेंस जॾहिं चयो त कंहिंजी बारी खिंची ईंदी ईरान खां पोइ वरी असां ते ईंदा, छो जो असांजो पाकिस्तान हिकिड़ो अहिड़ो मुल्क आहे जेको सभ खां वॾी मुस्लिम उमा में मिलिटरली या पोलिटिकली असां ॾाढा स्ट्रॉन्ग आहियूं।
ऐं न्यूक्लियर कंट्री आहे असां ठीकु आहे डेटरेंट आहे हाणे हर ॻाल्हि न्यूक्लियर फैसिलिटी स्टेज पर ॾिसो इसराइल NPT जो साइन ई न आहे सिग्नेटरी न आहे ईरान साइन कई आहे ईरान इहो बि असां NPT खां निकिरी वेंदासीं ॿाहिरि जेकॾहिं तव्हां वधीक कुझु कयो त हाणे इहा वॾी थ्रेट आहे इन करे हे जेके मुल्क सभई कोशिशि करे रहिया आहिनि हाणे G7 जी मीटिंग बि थी वई आहे ऐं माशाल्लाह अमेरिकन्स बि पाण चओ था त असां हिनखे डील कराईंदासीं त गॾिजी करे सॼी डील जेकी आहे ॾाढियूं अमेरिकन्स ऐं ईरान जे विच में आहिनि इसराइल ऐं पंहिंजो जेको ईरान टेबल ते कोन वेठा आहिनि न विहंदा असल डील ईरान जी आहे अमेरिका सां त न्यूक्लियर में जेको डील आहे त उहो रिजीम चेंज न कंदा ॾिसो जॾहिं रिवोल्यूशन आयो 1979 खां पोइ खोमेनाई जॾहिं आयो हिते पेरिस खां त उन खां पोइ सॼी ईरानी सोसाइटी सॼी चेंज थी वई हाणे बि ईरान में जेको तमामु घणे जेके कावड़ आहे त उन्हनि जे मिलिट्री लीडर्स खे मारियो वियो आहे उनजे साइंटिस्ट खे मारियो वियो आहे इहे सॼे तमामु अफ़सोस आहे ऐं तमामु जेको आहे एॾी एंगर आहे सॼे मुस्लिम वर्ल्ड में त हीअ जेको सॼी पॉलिसी हले पई मुंहिंजो अल्टीमेट डिमांड डिप्लोमेटिक एफर्ट्स इहे ई था थियनि चाइना बि चयो त असां मिलिट्री जो रोल कंदासीं असां बि चवंदासीं त इन ॻाल्हि खे ख़तमु करायो वञे ख़तमु कीअं थींदो असल जेको अर्ज़ु आहे मां पहिरीं अर्ज़ु कयो आहे इट इज़ द डील बिटवीन यूनाइटेड स्टेट्स एंड ईरान अॻिते फ्यूचर में छा कोर्स ऑफ एक्शन थींदो अमेरिका चाहे थो इसराइल खे रिकॉग्नाइज़ कयो वञे हुनखे वधि में टेरिटरी ॾियारी वञे टू नेशंस मोकिले कंदा पैलेस्टाइन खे हिसो ॾींदा हमास खे उन्हनि बिल्कुलु ख़तमु करे छॾियो हुनजे एजेंडा में आहे इन करे मारिनि था पिया छो जो वॾा सॼो हमास जो हिसो हुयो हमास अमेरिका जे पॉलिसी में टेररिस्ट ग्रुप हुयो त उनखे उहो ख़तमु कंदा बिल्कुलु जेको बि आहे ईरान जेको आहे तमामु एक्टिवली हिन में पार्टिसिपेट करे पियो सॼी हिज़बुल्लाह खे ख़तमु कयूं होॾे हूतीज़ खे बि ख़तमु कंदा वेठा सीरिया खे न्यूट्रलाइज़ करे छॾे थो हाणे ईरान खे पर मां वरी बि चवंदुसि ईरान नंढो मुल्क न आहे ईरान खे सपोर्ट आहे ईरान ते जॾहिं 40-50 साल जे अॻु में जॾहिं अमेरिका सैंक्शन सही हुयो त हू सपोर्टिंग ईरान इहो रशिया हुयो हुन सोवियत यूनियन हुन वक़्तु चाइना हुया ॿिया हुया त हे जेके सभु स्टेट्स आहिनि जेके दिया मुल्क साहब बि चयो आहे सभु स्टेट्स आहिनि असां आहियूं सभु मुस्लमान जेके आहियूं इहे वरी सोचे रहिया आहिनि त हाणे वारी कंहिंजी ईंदी वारी जंहिंजी ईंदी मुस्लमाननि जे मुल्कनि ते ई वारी ईंदी पारिस त सॼो जेको आहे ॾिसो पारिस सॼो उन्हनि जे इंफ्लुएंस में आहे तव्हां टोकियो खां वठो मां संसार में हुते अमेरिकन फोर्सिस साउथ कोरिया में अमेरिकन फोर्सिस फिलीपींस में अमेरिकन फोर्सिस नेपाल में अमेरिकन फोर्सिस साउथ अरेबिया में अमेरिकन फोर्सिस 40 खां वधीक मुल्कनि में अमेरिकन फोर्सिस आहिनि कोई अर्ज़ु कान्हे दुनिया में पीस करण जे लाइ त मां सम्झां थो अल्टीमेटली हे जेको ईरान ते हिननि हमलो कयो आहे हिनजी मिसकैलकुलेशन हुई ईरान खे असां इहो करे ख़तमु कंदासीं न ईरान जी रिजीम चेंज थींदी मां सही थो ॿुधायां छो जो अवाम जी वॾी ताक़त आहे अवाम जेको आहे निकिरी पियो आहे ऐं अञा हिन जे रिजीम चेंज में तमामु कोशिशि थी आहे त डेमोक्रेसी अचे शाह वारो ज़मानो वरी अचे कोन ईंदो उहो ज़मानो हाणे ॻाल्हि ॿी आहे सॼी जेकी आहे सभिनी जो मक़सदु इहो आहे त हाणे सॼो जेको सिलसिलो आहे सभिनी मुस्लमान मुल्कनि इहो रियलाइज़ कयो आहे त असांजे मथां कहिड़ी वक़्तु बि इहा शइ थी सघे थी मुंहिंजो ख़्याल आहे त हाणे डिप्लोमेटिक ऑप्शन्स आहिनि इन में वेही करे सेंसिबल आहे ख़ासि करके यूनाइटेड स्टेट्स जो वॾो रोल आहे माशाल्लाह ट्रम्प साहब जो बि आहे ऐं मुंहिंजो ख़्याल आहे वेही करे G7 खां बि त ॾिसंदो कान का डील साम्हूं ईंदी पर ईरान पंहिंजे टर्म्स ते विहंदो त छा कंदो कीअं करिणो पवंदो त मां सम्झां थो त हीअ जेकी छिकताण हले थी अख ॿूट में इसराइल जो वॾो नुक़सानु आहे ॾिसो इसराइल जो हिकिड़ो इसराइली मरंदो त हुनजे लाइ वॾो प्रॉब्लम आहे हिते हिकिड़ो ईरानियन जो मरे थो उहो त शहीद आहे मसइलो इहो आहे त हुनजे लाइ वॾा मसइला आहिनि नंढो इसराइल ज़रूरु ॾेई सघंदो केसि ताईं विढ़ंदो केसि ताईं सऊदी अरेबिया ऐं ईरान जा तालुकात बाग़ी में तमामु ख़राबु हुया ऐं उहे बि हाणे जेको आहे प्रिंस मोहम्मद चए थो त बाबा इहो हिकदमि ख़तमु प्रेशराइज़ करे रहिया आहिनि ऐं अमीर थानी बि चए थो कतर वारो त बाबा हिन माण्हुनि खे ख़तमु कयो डील करायो त मुंहिंजो ख़्यालु आहे डील थींदी पर कुझु ॾींहं हे जेके ईटी ॾकर खेॾंदा ठीकु जी साहब अवां केतिरो टाइम ॾिसो पिया डील थियण में ऐं जीअं जेका ॻाल्हि ज़फ़रुल्ला शेख साहब कई त न त रिजीम चेंज थींदी ऐं ओवरऑल जेका सूरत हाल असीं ॾिसूं था मिसकैलकुलेट कयो वियो आहे समूरी सिचुएशन खे गॾो गॾु हुन इहा बि ॻाल्हि कई आहे त मुस्लिम मुल्कनि रियलाइज़ बि कयो आहे त हाणे जेको हीउ वक़्तु आहे दिस इज़ हाई टाइम असां सभिनी खे अलर्ट रहणो पवंदो ऐं कुझु करिणो पवंदो गॾिजी करे
अञा ऑप्टिमिस्टिक न आहियां, दुआ ज़रूरु आहे त डील थी वञे, लेकिन जेके सिचुएशन आहे, जेके इंडिकेशन्स आहिनि से तमामु ख़तरनाक आहिनि। नॉनदलेस मुंहिंजे एनालिसिस में 2 सिनारियोज़ आहिनि, हिकिड़ो वर्स्ट केस सिनारियो, ॿियो बेस्ट केस सिनारियो। वर्स्ट केस सिनारियो इहो आहे त ही कंटिन्यू करे थो इज़राइल पंहिंजे इन ऑपरेशन सां, जेको मिज़ाइल जा हमला, जहाज़नि जा हमला ऐं जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे मिलिट्री, उहो बि ऐं गॾोगॾु एनर्जी बि, ताकी इकोनॉमी खे बि धकड़नि पिया, उन मिलिट्री खे धकड़नि पिया था। ऐं लीडरशिप ऑलरेडी हू जेको आहे सो उन्हनि जी ख़तमु करे चुका आहिनि, मिलिट्री लीडरशिप, रिवोल्यूशनरी गार्ड जी लीडरशिप। सो दे कैन इवन, जेका तव्हां ॾिठो जेका लीक आई हुई त ट्रम्प इहो क्रेडिट खयो त ही वञनि पिया ख़तमी खे ख़तमु करण जे लाइ नेतन्याहू, बट उन्हनि खे वीटो कयो। इन जो मतिलबु आहे त उहो प्लान अञा बि ख़तमु न थियो आहे, पर शायदि पोस्टपोन कयो। सो हिकु त इहा ॻाल्हि, इहो आहे वर्स्ट केस सिनारियो। ऐं ॿियो ख़तरनाक ॻाल्हि जेका जंहिं ते मां निशानदाही करणु चाहियां थो, जंहिंजे लाइ ईरान खे बि ऐं दुनिया खे बि अखियूं करणु घुरिजनि, अमेरिका खे बि करणु घुरिजनि, त इज़राइल जी जेका इंटेलिजेंस आहे ऑर्गेनाइज़ेशन मुसाद, इट कैन क्रिएट ए फॉल्स फ्लैग ऑपरेशन, जंहिंमें को अमेरिकन, छाकाणि अमेरिकन चयो आहे त जेकॾहिं असांजो माण्हू या असांजो लॉस थियो त विल गेट इन्वॉल्वड। ऐं हीअं जेको तव्हां स्टेटमेंट जेका कई, उनमें पॉसिबिलिटी आहे त थी वञे, पर जेकॾहिं उहो फॉल्स फ्लैग थिए थो ऑपरेशन, जंहिंमें जीअं एक्चुअली थियो हुयो इराक में, दे डिड एक्चुअली कैरी आउट, जंहिंखां पोइ जेको ईरानी मलेशिया हुई इन द नॉर्थ, सीरिया जे बॉर्डर ते हुई, उते हमलो बि थियो US जो। सो ओड़ी का सिचुएशन थी सघे थी जंहिंखां पोइ हू इन अ वे अमेरिकन, ब्रिटेन और अदर वेस्टर्न कंट्रीज आर ट्रिक्ड इनटू गेटिंग इन्वॉल्वड। उहो हिकिड़ो वर्स्ट केस न आहे। पोइ ज़ाहिर आहे हिकिड़ो ईरान अकेलो ठीकु आहे, ताक़त बि आहे, ईमान बि आहे, जज़्ब शहादत बि आहे, लेकिन हिकिड़ी ताक़त जो पंहिंजो हिकिड़ो रैशनल हूंदो आहे, पंहिंजो हुनजो हिकिड़ो जेको आहे सो नतीजा हूंदा आहिनि। बेस्ट केस सिनारियो इहो आहे त दुनिया में एतिरो सारो प्रेशर थी वञे, जेके कंट्रीज़ जेके अमन चाहिनि थियूं, ॿियो सेटलमेंट चाहिनि थियूं, चाइना, रशिया, पाकिस्तान, टर्की, उहे अॻिते वधनि। ऐं मां तव्हांजे प्रोग्राम जे साथ सां इहो प्रपोज़ कंदुसि त फ़ौरन खां पहिरियां नेशनल UN सिक्योरिटी काउंसिल में हिकिड़ो रेज़ोल्यूशन पास कयो वञे, जेको बाइंडिंग हुजे अंडर आर्टिकल 7, त पाबंद कयो वञे इज़राइल खे त उहो पंहिंजी बंदि करे बॉम्बिंग ऑफ ईरान, ऐं ईरान खे पाबंद कयो वञे त हू बि न बॉम्बिंग करे। उन खां पोइ एज़ अ फर्स्ट स्टेप, उन खां पोइ अमेरिका ऐं ईरान गॾिजी जेको आहे सो न्यूक्लियर मसइले खे हल कनि, ऐं साॻी तरह सां ईरान ऐं इज़राइल जे विच में बि का टीं धुर अचे, को जेको लाइक थर्ड पार्टी विच में अची को अहिड़ो सस्टेनेबल कोएग्जिस्टेंस जो को फ्रेमवर्क ठाहिनि, जंहिं ते ॿई कंट्रीज़ कमु कनि, ऐं हिन ख़िते खे इन बढ़ंदड़ बाह में जेका 50-60-70 सालनि खां हले पई थी इज़राइल जे वजूद खां पोइ, उनखे कंहिं तरह सां नॉर्मल कनि, ताकी हितां जा माण्हू, हितां जा नौजवान, हितां मिडल ईस्ट जा फ़लस्तीनी ॿार बचा जेके हींअर हज़ारनि जी तादाद में अनफॉर्चुनेटली शहीद थी चुका आहिनि, उहा वरी पंहिंजी लाइफ रीबिल्ड कनि, वरी हू पंहिंजी ज़िंदगी जीअनि, ऐं वरी असां ज़िंदगी जूं बहारूं मिडल ईस्ट में ॾिसूं, एशिया में ॾिसूं। सो आई थिंक एशिया हैज़ टू कम अप, Muslim countries have to come up, Arabs have to come up. Imagine a world where Iran is defeated, where Israel has a preponderant existence in the Middle East. What kind of world it would be for the Muslims? असांजो नस्ल दर नस्ल पंहिंजो गर्दन झुकाए मुसलमाननि जो रहणो पवंदो उन्हनि खे। इन ई सिनारियो खां बचण जे लाइ ज़रूरी आहे त हीअ सफ़बंदी थिए, पॉलिटिकली ऐं सियासी तरह सां, डिप्लोमेटिकली सभिनी मुसलमाननि खे गॾिजी अचणु घुरिजे, जेका साउथ जा जेके कंट्रीज़ आहे उन्हनि खे अचणु घुरिजे, ऐं हिन नंगी एग्रेशन खे, नंगी जेका ऐं हिकिड़ी ब्रूटल जेका जंग आहे इज़राइल जी, उनजो हाणे कंहिं न कंहिं तरीक़े सां मुकमिल ख़ात्मो थियणु घुरिजे, ऐं अमेरिका ते इहो प्रेशर मिले। जी असां हिकिड़ो मुख़्तसिर कमर्शियल ब्रेक मूंखे वठिणो आहे। जेका ॻाल्हि जीअं मां कई त तमामु इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे त हिन जेको वर्स्ट सिनेरियो जंहिंजो ज़िक्र कयो GR साहब, ऐं बेस्ट पॉसिबल सिनेरियो बि हुननि ॿुधायो त हाणे वर्स्ट सिनेरियो खां बचण जे लाइ
तमामु ज़रूरी आहे। जेके शेख साहब बि ज़िक्र कयो त असां वटि डिप्लोमेटिक ऑप्शन्स मौजूदु आहिनि मुख़्तलिफ़ मुस्लिम मुल्कनि वटि। उन्हनि ज़िक्र कयो त ओवरऑल जेका असांजी मुस्लिम ही फ्रेटर्निटी आहे इनखे अॻियां अचिणो पवंदो ऐं हाणे प्रेशराइज़ करिणो पवंदो त ही जेको वक़्तु आहे तमामु घणो इम्पॉर्टेंट आहे ऐं असांखे कहिड़े रीति सिनेरियो खां बचिणो आहे। जेके मुख़्तलिफ़ डिप्लोमेटिक ऑप्शन्स जी ॻाल्हि थिए पई उन्हनि ते बि ब्रेक खां पोइ ॻाल्हायूं था। नाज़रीन, मुख़्तसिर कमर्शियल ब्रेक था वठूं, ब्रेक खां पोइ वापसि अचूं था। वेलकम बैक नाज़रीन, ॻाल्हि ॿोल असांजी जारी आहे ईरान इज़राइल छिकताण ते ऐं उन जा जेके ख़िते ते पवंदड़ असर आहिनि वे फॉरवर्ड छा थी सघे थो मौजूदा सूरत हाल ते असांजी ॻाल्हि ॿोल जारी आहे। मूंसां गॾु नाज़रीन सीनियर डिप्लोमेट्स ज़फ़रुल्ला शेख साहब ऐं जी आर बलोच साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि। ब्रेक खां अॻु जी आर साहब तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त जेका समूरी सूरत हाल आहे ऐं हिन सूरत हाल में अमी जेको बेस्ट पॉसिबल जेको सिनेरियो आहे या जेको वर्स्ट सिनेरियो आहे ॿिन्ही ते तव्हां रोशनी विधी ऐं अव्हां ॼाणायो बि त हिन समूरी सूरत हाल में हाणे जिन मुल्कनि जो जिन मुस्लिम मुल्कनि जो किरदारु बीहे थो हाणे उन्हनि खे अञा वधीक अलर्ट थियणो पवंदो। डिप्लोमेटिक ऑप्शन्स जो बि हिते ज़िक्र थियो, अवी कहिड़ा ॾिसो पिया डिप्लोमेटिक ऑप्शन्स हिन समूरी सूरत हाल में डील पासे ॾे वञण लाइ या नेगोसिएशन जे पासे ॾे वञण लाइ कहिड़ा ऑप्शन्स तव्हां ॾिसो पिया ऐं वे फॉरवर्ड खे कीअं ॾिसो पिया तव्हां? जी बिल्कुलु वो जी अर्ज़ु कयो त सभ खां प्रायोरिटी मुंहिंजी जेका आहे जो मुंहिंजे नज़र में जेको सम्झां थो मां त सिक्योरिटी काउंसिल जो रेज़ोल्यूशन इमीडिएटली अचणु घुरिजे, जेको पाबंद वारो हुजे, जेको मैंडेटरी हुजे, अंडर आर्टिकल 7 हुजे, जंहिंमें कंसेंसस डेवलप कयो वञे, अमेरिका खे मजबूर कयो वञे त हुनखे वीटो न करे अहिड़ो बैलेंस जेको रेज़ोल्यूशन कयो वञे। असांखे ख़ुशी थी आहे त SCO तरफ़ां हिकिड़ी तमामु बहितरीनु स्टेटमेंट आई आहे, लेकिन अफ़सोस इहो आहे त वन ऑफ द इम्पॉर्टेंट मेंबर्स इंडिया हुनजो हिसो न बणियो आहे। लेकिन उन डज़ंट मैटर बट स्टिल हिकिड़ी तमामु वॾी जेका साइज़ वर्ल्ड ओपिनियन जी जंहिंमें चाइना रशिया ऐं ॿिया जेके मुल्क SCO जा सेंट्रल एशियन हुआ उहे सभु उन में शामिल आहिनि। उन्हनि तमामु सख़्ती सां जेको आहे सो इज़राइल जे एग्रेशन खे निंदियो आहे ऐं गॾोगॾु इहा ॻाल्हि बि कई आहे त को पीसफुल रेज़ोल्यूशन कयो वञे। ब्रिक्स तरफ़ां बि अचणु घुरिजे। OIC जी हल फॉरेन मिनिस्टर कॉन्फ्रेंस ते पई थी, मूंखे उमेद आहे त कवी उमेद आहे त उनजो बि को वॾो स्टेट वेंदो, पर उन खां वधीक इहो आहे त हिकिड़ो एमरजेंसी OIC समिट जेको आहे सो लाज़मन हुअणु घुरिजे। इवन इफ पाकिस्तान हैज़ टू होस्ट इट, पाकिस्तान शुड होस्ट इट। जेकर फिज़िकली कोन था अची सघनि त लेट इट बी ऑनलाइन, लेकिन हिकिड़ो समिट जेको आहे सो अर्जेंट आहे मुसलमाननि जो तरक़ी करे पाकिस्तान करे या को होस्ट कनि, जेको बि तरीक़ार थिए, या सऊदी अरब इनिशिएटिव वठे पर पाकिस्तान इनिशिएटिव वठे इन कोलैबोरेशन विद अदर कंट्रीज। ईरान ऑब्वियसली वुड लाइक टू हैव इट, इंडोनेशिया आहे, मलेशिया आहे, इन सभिनी खे maybe I think another very important thing is that maybe a delegation of the OIC can travel all around the world. Foreign Minister 3-4-5 ये हुजनि कोई इन जा टर्की, पाकिस्तान, इंडोनेशिया, मलेशिया, वो वञनि सॼे मुल्क खे ॿुधाइनि दुनिया खे, उनखे प्रेशराइज़ कनि उन्हनि जे हाईएस्ट लेवल ते त हू जेको आहे सो अहिड़ो इफेक्टिव डिप्लोमेसी हलनि ताकि जेको इज़राइल ऐं इज़राइल जा जेके बैकर आहिनि दे शुड बैक आउट ऐं हिकिड़ो रेज़ोल्यूशन peaceful resolution of this crisis must be found for the sake of the peace of the world, for the sake of the future of the world, for the sake of the children of the world. Thank you. Thank you जियार साहब, तव्हांजी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदे ज़फ़रुल्ला शेख साहब मुंहिंजो आवाज़ तव्हां ताईं पहुचे पियो, मूंखे ॿुधो पिया मां? जी ज़फ़रुल्ला शेख साहब, अव्हां कीअं ॾिसो पिया, छा चवंदो वे फॉरवर्ड, अव्हां खे कीअं छा नज़र अचे पियो डिप्लोमेटिक ऑप्शंस जो अव्हां ज़िक्र कयो? जी बिल्कुल वहाँ पे इहो ई बिल्कुल आहे त डिप्लोमेटिक ऑप्शंस में इहो ई हूंदो आहे त नेचुरली यूनाइटेड नेशंस जो हिकिड़ो फोरम आहे ते वञी सघिजे थो। बट यूरोप में हिनमहिल ताईं जेके बि इसराइल ऐं गाज़ा में जेके बि वॉर थी आहे, कहिड़े बि रेज़ोल्यूशन्स आया आहिनि या पाकिस्तान अॻिते वधियो आहे, असां जेके काफ़ी जेके नॉन परमानेंट मेंबर्स आहिनि उन हाणे असां हेड था कयूं त उते हमेशह अमेरिका वीटो करे छॾियो आहे रेज़ोल्यूशन खे। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, भले वीटो जेकॾहिं थिए, भले आर्टिकल 6 में ई खणी मैंडेटरी न हुजे, 7 में हुजे त पोइ त ॾाढो सुठो, वीटो में भली थिए पर हिकिड़ो वॉइस रेट थियणु खपे उते। बिल्कुलु बि OIC जी अर्जेंट मीटिंग थियणु खपे, ख़ासि करके जेकॾहिं सॼी OIC जी मीटिंग नथी थिए त फॉरेन मिनिस्टर ICC कनि, उहा हिकदमि मिली करे पोइ मुंहिंजो ख़्यालु आहे हुनजो बेस जेको सऊदी अरेबिया में आहे उते रखनि, जाते रखनि। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे इहो ॿियो एफर्ट जेके आहे इहा करणु खपे डिप्लोमेटिक लेवल ते। ॾिसो असां इसराइल खां ॻाल्हाए कोन था सघूं, असांजा कोई डिप्लोमेटिक रिलेशन्स इसराइल जा कोन्हनि। इसराइल जा डिप्लोमेटिक रिलेशन्स कहिड़नि कंट्रीज़ सां आहिनि
उन्हनि सां ॻाल्हाए सघंदे हो ॻाल्हाए सघनि था। हाणे UAE आहे, मिसाल बहरीन आहे, त सूडान, हाणे इहे कंट्री अहिड़ा आहिनि जेके वेही करे टेबल ते इसाइड उन्हनि सां कोन ॻाल्हाईंदो। असल ॻाल्हि इहा आहे त मेन जेको पार्ट प्ले कंदो हुन में यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका कंदो। त इनशाला मुंहिंजो ख़्यालु आहे जेको मां अर्ज़ु कयो आहे त इहा डिप्लोमेसी हले पई ऑलरेडी। चाइना बि चयो आहे त मां बि डिटेल जो रोल अदा करे सघां थो और शेफ स्टेटमेंट कढी आहे। अहिड़ी तरह ॿियनि मुस्लमान लोगनि में कई आहे। त हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु थियणु खपे त मुस्लिम लीडर्स खे इंक्लूडिंग जेको जिया साहब इंडिकेट कयो हुन में इंडोनेशिया थियो, मलेशिया थियो, जेको वॾा वॾा कंट्री जेके आहिनि उन हिकिड़ी ॿिन्ही समिट थियणु खपे जंहिंमें हिकिड़ो बाक़ाइदे रेज़ोल्यूशन पास कयो वञे। OIC बि पंहिंजी जाइ ते आहे, बेशक OIC जो थिए त हिकिड़ो पॉलिटिकल छा डिप्लोमेटिक प्रेशर थींदो। बाक़ी हाणे स्पेशल सभु मोकिले सघंदे ईरान सां ऐं इसराइल सां कंहिंजा तालुकात आहिनि ई कोन। सऊदी अरेबिया बि पंहिंजो रोल अदा करे पियो, सभु यूनाइटेड स्टेट्स सां ॻाल्हाइनि पिया ऐं माशाल्लाह यूनाइटेड स्टेट्स बि कोशिशि करे पियो त हीअ डील थी वञे। तो मां बि अर्ज़ु कयो पियो त इहे सॼो डिप्लोमेटिक एफर्ट्स थी रहिया आहिनि। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे त हाइब्रिड वॉर हलंदी रहंदी। मुसाद आहे, ॿिया आहिनि, ISIS आहे, ISIL आहे, पाण जेके बि आहिनि, मुंहिंजो ख़्यालु आहे त जेकॾहिं जंग खे वधाईंदा त जंग एॾी छिड़ंदी जो हिन में सॼो प्रोग्राम जेको आहे ख़ासि करके अमेरिका जो सॼो प्रोग्राम ख़तमु थी वेंदो। इसराइल खे सभु अपोज करे वेंदो तमामु। हुनजो जेको मक़सदु जो मौसम मक़सदु आहे हुनजी मार्केटिंग एॾी थी आहे हिन में गल्फ में शयुनि विकिणण जो, उहो बि ख़तमु थी वेंदो। इसराइल जी रिकग्निशन बि न थींदी। छो इहो कमु कॾहिं थियणु न ॾींदा। इहे शयूं अहिड़ियूं आहिनि कि हीउ सॼो प्रोग्राम जेको आहे यूनाइटेड स्टेट्स जो प्रोग्राम आहे। इसराइल जो छाजो प्रोग्राम आहे? इसराइल त कुझु बि कोन्हे। इसराइल इज जस्ट अ कॉलोनी ऑफ यूनाइटेड स्टेट्स। उहा हुते हुननि हले थिए न त इसराइल को पंहिंजा थोरी बम ठाहे। जेके बि हुननि खे संशय आहे उन्हनि जी पुठ वराई आहे हुननि खे। त मुंहिंजो चवणु इहो आहे त दुनिया जे पीस जे लाइ ख़ासि करके इहा ॻाल्हि उहो ऑलरेडी हले पई। पाकिस्तान बि ऑफिशियल स्टेटमेंट्स कढियूं आहिनि। टर्की न ॻाल्हाए थो, टर्की ऐं ट्रम्प जी ॻाल्हि ॿोल हले थी पई। अहिड़ी तरह चाइना और रशिया चयो त मुंहिंजो ख़्यालु आहे त हे जेको विच में जेसिताईं ॻाल्हि वञे डील थिए। हाणे इहे प्रेशर टेक्निक्स आहिनि जेके हलनि थियूं पयूं। हाणे प्रेशर टेक्निक्स इहे आहे त अमेरिका चाहे थो जीअं हो चाहे उहे डील थिए ईरान सां। ईरान चाहे थो त ईअं न हलंदो। इन करे हीअ छिकताण हले थी पई। होॾां मिसाइल अचनि था, हेॾा जेके न मारनि था वेठा। त मां जे अर्ज़ु कयो डिप्लोमेटिक एफर्ट्स हली रहिया आहिनि, हलणु खपनि। ॿियो कोन्हे वॉर इज़ नो सॉल्यूशन टू एनीथिंग एल्स। इहा वॉर कोन वेंदी बस इहो ख़तमु इहो थी वेंदो। पर मुंहिंजो ख़्यालु हफ़्तो खनि अञा इहा अख ॿूट हलंदी। हाणे हुनजो इसराइल जो छा यूनाइटेड स्टेट्स जी इहा कोशिशि हूंदी त जेतिरो थी सघे त न्यूक्लियर जेके शयूं आहिनि या उहो आहिनि असां ईरान जी साइड जेके पोइते करे छॾियो जीअं ऑफेंसिव जेको हुनजो पॉस्चर आहे उहो ख़तमु थी वञे, डिफेंसिव ते सफ़ा अची वञे। इहा हुनजी एफर्ट रहंदी। ठीकु ज़फ़रुल्ला शेख साहब, वॾी महिरबानी। मां जीअं मां पंहिंजो तजियो ॾिनो समूरी सूरत हाल ते। नाज़रीन, जेका ॻाल्हि ज़फ़रुल्ला शेख साहब कई, जिया साहब असां सां गॾु मौजूदु हुआ, उन्हनि जो बि इहो चवणु हो त जेका हीअ समूरी सूरत हाल आहे ओस्तो न थी आहे। ज़ाहिर आहे हुन पुठियां ऐं जीअं हुननि ज़िक्र कयो त हिकिड़ी वसी एजेंडा एजेंडा जो ही तसलसल आहे जेको असांखे नज़र अचे पियो सूरत हाल हिन वक़्तु ईरान अंदरि। ऐं जेके डील जा ॻाल्हियूं बि हलनि थियूं उहे ज़ाहिर आहे इन बुनियाद ते आहिनि त अमेरिका चाहींदो त हू पंहिंजे टर्म्स ते थियनि। पर ईरान जी इहा भरपूर ज़ाहिर कोशिश बि आहे ऐं इहा उन्हनि जो मौक़िफ़ बि आहे त हू पंहिंजे टर्म्स ते चाहींदा त हू जॾहिं ॻाल्हियुनि जी मेज़ ते वेहनि था त उन टेबल ते हू पंहिंजे टर्म्स ते उहे ॻाल्हियूं करण लाइ वेहनि। गॾोगॾु हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि थी जेको ख़दशो ज़ाहिर कयो वियो त फॉल्स फ्लैग ऑपरेशन। ऐं हीअ बि जेको तजुर्बो आहे का नई ॻाल्हि कोन्हे, असां माज़ी में ॾिठो आहे। उन्हनि इराक जो ज़िक्र कयो, कुझु ॿियनि मुल्कनि जो हिते ज़िक्र थियो। उन में बि असां ॾिठोसीं त कहिड़े रीति मुख़्तलिफ़ जेके जवाज़ ठाहे करे ऐं उनखां पोइ हिकिड़ो जवाज़ ॾिनो वियो त छो अटैक करणु ज़रूरी आहे इराक ते। ऐं हाणे साॻिया जवाज़ ईरान जे केस में बि ॾिना पिया वञनि त छो ईरान ते अटैक करणु तमामु घणो ज़रूरी आहे। इन वक़्त में इन ॻाल्हि ते बि ज़ोर ॾिनो वियो आहे एक्सपर्ट्स पारां या उहे पॉलिसी मेकर्स पारां या उहे माण्हू जेके ओवरऑल जेके मामरा आहिनि, जेके डेवलपिंग जेके मामरा थियनि था उन्हनि ते उन्हनि जी नज़र बि आहे ऐं हू दुनिया जे अमुन खे वठी करे तमामु घणा उन्हनि खे वठी करे कंसर्न बि आहिनि। त उन्हनि जो बि इहो ख़्यालु आहे त इन समूरी सूरत हाल में हाणे मुस्लिम मुल्कनि जो किरदारु बि तमामु घणो अहम आहे। अर्जेंट बेसिस ते
ॼाणाए पियो वञे त अर्जेंट हिकिड़ो समिट बि थियणु घुरिजे मुस्लिम मुल्कनि जो, जंहिंमें बि इहा ॻाल्हि बिल्कुलु वाज़े करणु घुरिजे त असीं सभु गॾु आहियूं ऐं हीअ जेका सूरत हाल आहे हिन जा जेके असर आहिनि ज़ाहिर आहे कंहिं हिकिड़े सिटी कंट्रीअ ताईं कंहिं हिकिड़े मुल्क ताईं महदूद न रहंदा, कंहिं हिकिड़े ख़िते ताईं महदूद न रहंदा, बल्कि हुन जा जेका असर हूंदा ओवरऑल नज़र ईंदा ऐं दुनिया जे अमन जे लाइ हीअ जेको सूरत हाल आहे उहा ॻणती जोगी आहे। नाज़रीन, हुन सां गॾोगॾु ज़िक्र कयो पियो वञे अमेरिकी सदर ट्रंप पारां त जेको असीं मुआइदो भारत ऐं पाकिस्तान विच में करायोसीं, ताज़ो जेका छिकताण थी ऐं उनखां पोइ जंगबंदी कराई वई हुई, सीज़ फायर थियो हो, पर उन हवाले सां पाकिस्तान पंहिंजे कंसर्न्स जो बार बार इज़हार कंदो बि अचे पियो त जेतोणीकि सीज़ फायर थियो आहे ऐं असीं बार बार जेके ज़िम्मेवाराना क़दम आहिनि उहे खयां बि आहिनि, ज़िम्मेवारानी ॿोली बि इस्तेमालु कई आहे, दुनिया जे फोरम्स ते अहिड़ा क़दम खयां आहिनि, पर उन बावजूदि जेको भारत जो रवैयो रहियो आहे या जेको भारत जो जेको जवाबी रिस्पॉन्स आहे उहो एतिरो चवनि पिया त उत्साहींदड़ नाहे, एतिरो हिमथाईंदड़ कोन्हे, इन करे उन ते बि नज़र विझण जी ज़रूरत आहे। नाज़रीन, वक़्तु मूंखे जॉइन कयो आहे प्रोफेसर मजीद चांडियो साहब, परॾेही मामलनि जा माहिर आहिनि, एक्सपर्ट आहिनि, तमामु गहरी नज़र आहे उन्हनि जी समूरनि इंडियन अफेयर्स ते, उन्हनि खां बि उन्हनि जी राय वठंदासीं। मजीद चांडियो साहब, अव्हांखे भलीकार चवंदमि हिन सेगमेंट में मूंसां गॾु GR बलोच साहब बि मौजूदु हुआ, ज़फ़रुल्लाह शेख साहब बि मौजूदु हुआ ब्रेक खां अॻु, ऐं उन ॿिन्ही जी इहा राय हुई ईरान ऐं इज़राइल जी छिकताण खे वठी करे त हीअ हिकिड़ो तसलसुल आहे, हिकिड़ी जेका वसी इल एजेंडा हुई उनजो तसलसुल असां ॾिसूं पिया, ओचितो सूरत हाल डेवलप न थी आहे ऐं हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे हू ॾिसनि पिया त अञा वधीक कुझु ॾींहं हीअ छिकताण हलंदी ऐं उनखां पोइ जेके नेगोसिएशन वारा मामला आहिनि उन पासे ॾांहुं हीउ मामिलो वञी सघे थो। हुननि कुझु ख़दशनि जो इज़हार बि कयो त को फॉल्स फ्लैग ऑपरेशन जहिड़ी रीति सां इराक़ में या उनखां अॻु असां दुनिया जे ॿियनि मुल्कनि में सूरत हाल ॾिठी आहे, मुख़्तलिफ़ जवाज़ ठाहे करे हमला कया विया, ओड़ी सूरत हाल बका थी सघे थी ऐं उन्हनि जो गॾो गॾु इहो बि चवणो हो त को हिकिड़ो अर्जेंट समिट थियणु घुरिजे मुस्लिम कंट्रीज़ जो, जंहिंमें पिणु दुनिया खे प्रेशराइज़ करणु घुरिजे ऐं मुख़्तलिफ़ डिप्लोमेटिक ऑप्शन्स जो इस्तेमालु करणु घुरिजे हिन समूरी सूरत हाल में वर्स्ट सिनेरियो खां बचण लाइ। अव्हांजी छा राय आहे, कीअं ॾिसो पिया? चोथों ॾींहुं आहे, मुसलसल ई छिकताण वधंदड़ आहे, मुसलसल हुन में शिदत पई अचे, अव्हां कीअं कॉमेंट कंदो हुन ते? तव्हां ॻाल्हि कई त जीअं इराक़ में थियो इहा पोज़ीशन ईरान में आहे, जेकॾहिं थोरो पोइ असां वेंदासीं त ओबामा जेॾीमहिल हिकिड़ो समझोतो पियो कयो ईरान सां त उन वक़्तु ख़ुदि अमेरिका जो हिकिड़ी जेका असां स्टेटमेंट हुई त हमदानी जी जेका हुकूमत आहे या ईरानी जेका हुन वक़्तु हुकूमत आहे उहा कॾहिं बि पोइ जेको आहे सो एटम बम जी तयारी न पई करे पुरअमन मक़सद लाइ आहे, ईरान चाहे थो त उन तां सैंक्शन्स घटाया वञनि। हाणे उहो विकास ते वियो ऐं जीअं ई ट्रम्प आयो पंहिंजे पहिरें दफ़े में त उन खे ख़तमु करे ऐं हुन ते सैंक्शन्स वधीक लॻाया ऐं हींअर वरी जॾहिं ट्रम्प हुकूमत में आयो आहे ॿीहर त उन खे वधीक हिकिड़ो जेको आहे सो एक्टिवेट कयो ऐं ईरान ते आख़िर में वञी हमिलो थियो। पर उन सां इहो ज़रूरु आहे त जेके ॿ ईरान जा आहिनि, हिकिड़ो नताज़ आहे ऐं ॿियो मूंखे हाणे दस्तयाब नथो अचे वेंदो त उन ते हमला जेके थिया आहिनि इन सां इहो थी सघे थो त ईरान जी जेका न्यूक्लियर प्रोग्राम आहे जेकॾहिं हू एटम बम ॾांहुं वञे पियो ऐं चयो वञे थो त उहो 60% जेका इंटरनेशनल एटॉमिक एनर्जी एजेंसी जी रिपोर्ट आहे ऐं जंहिंखे अमेरिका ऐं इसराइल ॿई गॾिजी इहो जेको आहे सो दुनिया खे ॿुधाइनि पिया त 60% हू हुन ते जेको आहे सो इन्वेस्टमेंट थी चुकी आहे ऐं हाणे उहा जेका 90% ॾांहुं वेंदी त उन ते हिकिड़ी जेका आहे उहा रिपोर्ट हिकिड़ी केतिरे क़दुरु सही आहे, पर जेकॾहिं उहा रिपोर्ट आहे त उहा वक़्ती तौर ते त ईरान जो प्रोग्राम रुकिजी सघे थो पर इहो ख़तमु नथो थी सघे। ईरान जो 6 महीना 6 हफ़्ता लेट थींदो पर ईरान जेकॾहिं उन ते वञे थो त पोइ उन खे उहो अचीव कंदो। हाणे हिकिड़ी मिलिट्री बर्तरी त इसराइल पर हासिल करे चुको आहे, जो तमामु हिकिड़ो वॾो क्रास जेको जनरल्स जो आहे, आर्मी जा हेड आहिनि, एजेंसी जा असलान जा आहिनि, उहे शहीद थी चुका आहिनि। पर साॻे वक़्तु इहा रेज़िस्टेंस जेका मिली आहे ईरान तरफ़ां इहा हक़ीक़त हुननि मिसकैल्कुलेट पे कयो त ईरान वटि एतिरो को असलो कोन्हे या हाइपरसोनिक जेके मिज़ाइल आहिनि उहे कोन्हनि, पर हुननि खे इहो तजुर्बो ईरान जे असले जो वेपन्स जो हिन जे यूक्रेन जी जंग मां सिखणु घुरिजे त यूक्रेन जी जंग में वधि में वधि जेको आहे सो ईरानी ड्रोन स्पीकर आया आहिनि रशिया जे
त उन लिहाज़ सां हिकिड़ी जेका आहे सा सूरत हाल उन ताईं आहे त इहा सीज़ फायर थियणु खपे ऐं उन में ग्रेट पावर्स जेके आहिनि ऐं रीजनल पावर्स सभई जो सभई हुन में इन्वॉल्व आहिनि। सर्बियन रीजनल पावर जे हिसत में इन्वॉल्व आहे ऐं प्रेसिडेंट पुतिन ऐं सदर ट्रम्प जूं जेका आहे सो 50 मिंट ॻाल्हि थी चुकियूं आहिनि ऐं ज़रूरत आहे त इहा वधीक एस्केलेट न थिए। ज़रूरु इहो इसराइल पंहिंजा कंहिं हद ताईं हदफ़ हासिल करे चुको आहे, पर उनजो मक़सदु इहो कोन्हे त इसराइल खे बि उनजो जवाबु न मिलियो आहे, तमामु ख़तरनाक जवाबु मिलियो आहे ऐं उहो जवाबु जेको आहे सो इसराइल जे सोच खां तमामु घणो अॻिते आहे। छो त कॾहिं तलबीब हैफ़ा ते इन क़िस्म जा मिज़ाइल अॻु में ईरान जेके कया गुज़िरियल अप्रैल खां शायदि 2 दफ़ा हमला कया त उन में ईरान इहे ईअं मिज़ाइल उन ते फायर न कया विया जिन हाणे ज़रूरत न आहे। बाक़ी जेसिताईं आहे त ऑर्गेनाइज़ेशन ऑफ इस्लामिक कॉन्फ्रेंस जो त उहो उन खां वधीक रीजनल लेवल ते जेकॾहिं के ॻाल्हियूं थींदियूं ऐं उन खां पोइ ग्रेट पावर्स लेवल ते जेकॾहिं थींदियूं त उहो वधीक एतिरा कंक्लूड कंदो ऐं नतीजा कढंदो। इनस्टेड त इस्लामिक कॉन्फ्रेंस जी हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे मुस्लमान जी, पर उहा कंदी त असां ईरान खे सपोर्ट ॾींदासीं ऐं नेगोशिएशन जे लाइ इहो चऊं था ऐं मञूं था त इसराइल जेको आहे सो जारी आहे उन हमलो कयो आहे, उनजी जारियत आहे, उन जेको आहे सो ईरान जे सिविलियंस खे उतां जी रिजीम चेंज लाइ कोशिशूं थो करे त इहे सभु कुझु जाराना अमल आहिनि, उनखे कंडेम कबो। पर फैसलो ग़रीब जेकॾहिं आहे त उहो रीजनल लेवल ते थींदो, रीजनल पावर्स ऐं प्लस ग्रेट पावर्स गॾिजी ही जंगबंदी कराइनि त उहा वधीक एस्केलेट न थिए। मजीद चांडियो साहब वहाँ जी वरी महिरबानी। नाज़रीन, प्रोफेसर मजीद चांडियो साहब पंहिंजो तज़ियो ॾियनि पिया ओवरऑल समूरी जेका सूरत हाल आहे उनखां GR साहब ऐं ज़फ़रुल्लाह शेख साहब जो बि तज़ियो मां ॿुधो। नाज़रीन, ईरान इसराइल छिकताण मुसलसल जारी आहे, डेवलपिंग स्टोरी आहे, तेज़ी सां जेके शयूं साम्हूं अचनि पियूं ऐं जेके शयूं तेज़ीअ सां तब्दील थियनि पियूं उन बाबति तव्हांखे असीं अपडेट कयूं पिया। तज़िया एक्सपर्ट सां मां ॿुधा, पंहिंजी राय खां ज़रूरु असांखे आगाह कजो। वरी सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।